सुबुह जो साईं न्यास साईं बादशाह कसीदो पढ़ंदा, कॾहिं त नाने खणी घुमाया, कॾहिं त कलबल अंदरि घुसनि पिया, कॾहिं त जिबरील हुयनि सलामी, कॾहिं त केॾी बणिया वॼनि थिया। ते बादशाह ॿाहिरों हुजरे जे ॿाहिरि निकिरी उहे ॿुधंदा। सुभान अल्लाह। हिकिड़ी तव्हांखे साईं करीमनि जो मुर्शिदनि जो तरतीब ॿुधायां थो थोरो। जमात खे त ख़बर आहे कि नवां बि आहे, पर इहो सुबुह जो थींदो फ़क़ीर रोज़ा रखंदा, नंढड़ी फ़क़ीर नगर थिया त सभई कोट रखंदा, मोदी बि आहे कंहिंखे रखंदा। हाजी साहिब जहिड़ा बुज़ुर्ग माण्हू मायूं घणियूं रखनि, तक़रीबन सभिनी माण्हुनि खे रोज़ो। साईं जे बादशाह जी हवेली वारनि खे बि रोज़ो हूंदो, असांजी घरवारी उहा बि रोज़ो रखंदी, मां बि रोज़ा रखंदी, हवेली वारा असांजा रोज़ा रखंदा, बिल्कुलु ॾही तरफ़ जो नाई माण्हुनि जो रोज़ो रखंदा। बराबरि पोइ सुबुह जो गुरू शरीफ़ पढ़ियो वेंदो, पथरियूं विछाए, जमात खे क़ुर शरीफ़ जूं तख़्तियूं ॾिनियूं वेंदियूं, सभई क़ुर शरीफ़ पढ़ंदा, ख़तमो पढ़ंदा, ॿिया ख़तम बि गॾु थींदा। पोइ साईं बादशाह ईंदा, फ़क़ीर उहो मंज़र पेश थो करे त साईं बादशाह जॾहिं ईंदा एॾो त हुज़नो मलाल ऐं ग़म साईं जे चहिरे में हूंदो हो, ईअं लॻंदो हो त ख़ुदा न ख़ासि अलाह शर पनाह ॾे हवेली में को कज़ियो थियो आहे मैयत, एॾो ॾुखारा। आस्ते 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 कदम खणंदा, जमात सां वेहंदा, गुरू शरीफ़ में शामिल थींदा, पथरियूं पढ़ंदा। उन खां बाद वरी हे नाथानी शुरू थींदी ऐं कसीदा शुरू थींदा। उन वक़्त में साईं बादशाह रोईंदा रोईंदा। पोइ साईं बादशाह कुर्सी ते वेही तक़ीर न कंदा, हेठि ई वेंदा। हेठि वेठे ई हज़रत इमाम साईं जा मसाइब ई उन्हनि जा नंढपण जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, पर अहिड़ियूं त ॻाल्हियूं ॿुधाईंदा अलाह जो कसम आहे। फ़क़ीर पुराणनि खे ख़बर आहे, असां बि ॾिठो, साईं ॻाल्हि ॿुधाइनि या उहे मंज़र पेश कनि, ईअं सम्झूं त ॼणे इमाम हुसैन हाणे घुमंदा था वठनि या उहे ॻाल्हियूं असांजी अखियुनि खे आॾो थी, न रड़ियूं, न चीखूं, न दाहूं, न कूकूं, अहिड़े सबा जहिड़े अंदाज़ में, गमगीन अंदाज़ में, ॾुखोयल अंदाज़ में साईं जन इमाम साईं जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जो जमात में ख़ुदा जो कसम रुगो रोज़ हूंदो, रोज़ ज़ाकिरनि जी मजलिस न पुॼे। सोरहं ॾींहं खां बाद दुआ ख़ैर थींदी, नगर थींदो। पोइ साईं बादशाह हवेली ते वेंदा, वरी 10 महरम जो जलसो थींदो हो जनाबाग में, जो अॼु बि थींदो आहे। उते कुर्सी ते वेही पहिरियों त लख मुबारक हथ में हूंदी, ॿी तक़ीर कंदा। चवनि था उन वक़्त जा माण्हू ॿुधाइनि था त जॾहिं एॾी तक़ीर कंदा, एॾो रोज़ थींदो हो, एॾे इमाम साईं जूं ॻाल्हियूं थींदियूं जो जेके शिया आहिनि, जेके ताज़िया खणंदा आहिनि, फिटको कंदा आहिनि, उहे जुलूसनि में हूंदा हुआ। उन्हनि मां केतिरा ई माण्हू शिया अची जनाबाग में वेहंदा हुआ, कारा कपिड़ा पाता पिया आहिनि, वार उघाड़ा लॻा पिया आहिनि, पेर उघाड़ा लॻा पिया आहिनि। अड़े बाबा छो आया हो? कि मशहूरी साहिब जी तक़ीर ॿुधंदासीं, जो इहो रुआरींदो आहे ज़िक्र हुसैन। यानी शिया बि अची साईं जी तक़ीर ॿुधनि ऐं रोइनि, जमात त हूंदी ई हूंदी। हे निस्बत आहे, हे तरतीब आहे, दरगाह ते बि हुते शाट जारी हूंदो, हिते बि जारी आहे, फ़क़ीरनि वटि बि जेके आहिनि उन्हनि वटि बि इहो आहे। दुआ कयो त शल हुजूर जी मोहबत, उनजे आल जी मोहबत असांजे सीने में बाक़ी रहे, मुर्शिद जी मोहबत, उनजे आल जी मोहबत। ये सवेर हुन ॿुधायो, फरमायूं त जेको मुंहिंजे आल सां बुग़्ज़ रखंदो, ऐं हज़रत मौला अली साईं जी तारीफ़ में फरमायो त हिन सां मोमिन मोहबत रखंदो, हिन सां मुनाफ़िक़ बुग़्ज़ रखंदो। अहिड़ी तरह जेकॾहिं मुर्शिद सां पंहिंजे सां मोहबत आहे, उन जे आल सां बि मोहबत हुजणु खपे। इहो ईमान जी निशानी आहे। आल इहो न आहे त रुगो मां आल आहे। साईं फिरोज़ शाह साहिब चवंदो त जो बच्चा अभी पैदा हुआ है वो भी मेरा मुर्शिद है। ईअं चवंदो हो न साईं, उर्स शरीफ़ ते चवंदो हो बाबा, अभी बच्चा पैदा हुआ है वो भी मेरा मुर्शिद है। सुभान अल्लाह। साईं बादशाह वटि नंढड़ा सैयद खणी ईंदा हुआ त पाण हुनजे पेरनि ते बि हथ रखंदा हुआ, वरी नंढड़ा हो त सुठो पिया, हुनखे ख़बर ई कान्हे। साईं हुनजे पेरनि ते बि हथ रखनि ऐं हथ खे वठी हीअं करे हुनखे चुमनि बि, बाबू बि कनि। इहा आहे मोहबत सोना। जेको हुजूर जे आल सां मोहबत रखंदो, उन ॼण हुजूर सां मोहबत रखंदो। आल सां मोहबत रखणु ईमान जो जुज़ आहे। जेकॾहिं हुजूर जी मोहबत जी दावा आहे त
आल सां मोहब्बत नथो रखे सम्झे ईमान हिन खे न आहे। खोड़ माण्हू अथव, हिकिड़ा उहे माण्हू जेके पिटको, ॿिया वरी हो माण्हू ॾिसंदो त मस्जिदूं वेरान लॻियूं पयूं आहिनि, ॾही मर मल्हाइनि था, न हलाइनि ॾंढ में वञी थो वञे। या हुसैन सॼी काइनात में ॾही मरम ते गूंजंदो रहे, पोइ खणी कहिड़े तरीक़े सां हुजे, जुलूसन हुननि जे में हुजे या अहल सुन्नत जे मस्जिदनि में हुजे, छा हूंदो? या हुसैन सलाम या हुसैन। ये अल्लाह जी मर्ज़ी आहे। अल्लाह साईं फरमातो मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजे ज़िक्र सां गॾाए छॾियो, जेकॾहिं मुंहिंजो ज़िक्र करे तुंहिंजो ज़िक्र न करे इहो ज़िक्र हुनजो क़बूल ई न आहे। अहिड़ी तरह हुज़ूर जे ज़िक्र सां इमाम हुसैन जो ज़िक्र गॾु ई गॾु। हुज़ूर जो ज़िक्र क़यामत ताईं क़ाइमात। सलाम या हुसैन, लब्बैक या हुसैन भी क़यामत ताईं क़ाइम। जेके न कंदा वञी ॾंढ में वञी पवनि, पंहिंजे क़िस्मत खे वञी फिटनि। बाक़ी तरीक़ो मुहज़्ज़ब तरीक़ो, सुन्नत तरीक़ो, औलियान जो तरीक़ो, मदीने जे साईं जो तरीक़ो जो रोइनि पिया। ख़बर अथनि त मुसलमा खे ॾिठो साईं करीमनि जी घरवारी बीबी सगोरी, ॾिठो त साईं करीम रोइनि था वेठा, उथिया वेठा आहिनि, मथो मुबारक ते टोपी मुबारक बि लथनि हवेली में हा, पुट मुबारक बंदा। बीबी साहब चयो अल्लाह ख़ैर करे मुंहिंजा साईं मां क़ुर्बान वञाए, त तव्हांखे मां कहिड़े हाल में थी ॾिसां। अचानक घबराइजी उथिया आहियो, आराम मज़ो रो था वेठा, पुट मुबारक बंदा। मूंखां ओ मोमिननि जी मां हाणे जिबरील आयो, मूंखे चई त हे मिटी आहे करबला जी, मां तोखे उहा मिटी न ॾियां मुंहिंजा महबूब जेका जिथे तुंहिंजो बेशादादो ठही, पोइ हे मूंखे मिटी ॾेई वियो आहे। उहा पुटु खोलियो त वारी जी पाण फरमाईंदो मुसलमान हाणे जी तोखे खाली हिफ़ाज़त कजांइ, ॼण न हे मिटी रत बणी सम्झे जा त मुंहिंजो हुसैन शहीद। पाण मशहूर वारे साईं फरमाए त आल बैत जे कचे बच्चे खे ख़बर ई त हे वाक़ियो थियणो। पाण वेठा त जिबरील आयो, अर्ज़ु कयईं जिबरील त साईं ॿई बचड़ा प्यारा थी पाणो, कीअं न प्यारा हूंदा जिबरील, तोखे बि अलाह ईअं प्यारो घुरे थी, मूंखे ई बचड़ा प्यारा आहिनि। चइसि हिकिड़ो ज़हर में शहीद थींदो, हिकिड़ो शहादत वठंदो करबला जे मैदान। उन वक़्त में साईं हथ खणंदा त इहो डरी न वञे हा। असांखे ॾिसो था अलाह ख़ैर करे बचड़ा बीमार आहिनि, ॾींहुं केॾो परेशान थो थिए, यकदमि दौं थो घुरे, पर अल्लाह जा वली आहिनि उहे बि दौं था घुरनि, साईं मुंहिंजा मुंहिंजे बचे खे शफ़ा ॾे, मुंहिंजे घर खे शफ़ा ॾे। वली जे दुआ सां तक़दीर टरी थी वञे, साईं जी दुआ सां न टरी सघे हा। सरताज शुदा क़यामत जे शहीदनि जो सरताज, सॼी दुनिया जे शहीदनि जो सरताज थियण, अहिड़ा मक़ाम आला हासिल करणु, इहो अहल बैत जो शान आहे, ॿिए कंहिंजी ताक़त न आहे। हा साईं, इहो बीबी बतूल जे खीर जो असर आहे, ॿिए कंहिंखे इहा दर्जा न मिलंदा मुंहिंजा बाबा। ॿियो जेको बि शहीद थींदो इमाम हुसैन जे क़दमनि में हूंदो, उन जे हेठि हूंदो, सभिनी जे मथां इमाम हुसैन आली मक़ाम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह पाक तव्हां असांखे साईं जे तरीक़े ते हलायो। हे सुहिणो तरीक़ो आहे, भाउ तूं वेठा आहियूं, तॾहिं ते वज़ू जे न आहे, तॾहिं कपिड़ा त साफ़ आहे, बंदि लॻल त न आहे, चर्च लॻल त न आहे, वात में धप त न आहे, पाक साफ़ वेठा आहियूं। हे तरीक़ो हुज़ूर वटि ॾिसंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह इन तरीक़े ते जमात अहल सुन्नत हले, इन तरीक़े ते जमात कासिमिया हली हले। इंशाअल्लाह असां सुरखरू थींदा, इंशाअल्लाह असां हुज़ूर वटि क़बूल कंदा। असांखे ई मंज़र ही जेको हले थो, साईं करीम ॾिसनि था रोज़ पाक, मुंहिंजे बचे जी ग़मगीनी में वेठा आहिनि, दुख में वेठा आहिनि, ज़िक्र हुसैन में वेठा आहिनि। ज़िक्र हुसैन असुल में मदीने जे साईं जो ज़िक्र, मदीने जे साईं जो ज़िक्र, तारीफ़ अल्लाह जो ज़िक्र। त करे अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी रहमत फरमाए। ही वेहण तव्हांजो हिकिड़ो सवाब न, हज़ारे सवाब मिलंदा। हे बि तव्हांजो अचणु नेक अमलनि में तुर मैदान ते तुरंदो, भले गुनाह बि हुजनि, मने मन ज़िक्र हुसैन जे सदके अल्लाह से असांखे बख़्शे छॾे ॾिजे, हुनखे कहिड़ी देर आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। यानी ग़म हुसैन जेकॾहिं सचो आहे,
मशहूर वाले साईं वटा जा लख मातव कन कमरा कपड़ा पान द कहानी पान के जख्मी कन पुठन मो रत जा घारा वहन कूड़ा हन जे कर सच्चो आ सा जो मुर्शिद इन दरगाहन वारन के भी सदो ये न कंदा अगर कयो है तो खुदा जो कसम आसा जे हदत मशहूर वाले देखा मैं हुसैन में रुनो आदम के मशहूर वालो साईं रुनो या जब तरार हणजे थी तरार लो ने अंदर रही उन्हीं जो कड़ो हो को दोस्त मोहम्मद फकीर है डंडे जाम वारो उन्हीं के को मिलियो करबला घणो वींदो उतो थी वरी मदीने वींदो उतो के हुनखे इनो टुकड़ो हिकिड़ो सिर जो टुकड़ो हुयो या छला या ॿ हुया उन्हीं खे तोहफ़ो मिलियो त इमाम हुसैन जी सिर मुबारक उन्हीं से बादशाह खे आणे ॾिनी ख़बर कनि त साईं जन ज़ियारत कनि साईं त हुनखे अख ते वठी चुमी बि ॾिनी पोइ चवनि था घर खणी आ घर वारा ॿुधाइनि था कंहिंखो रिवायत मिलियल आहे असां वधीक अलाह पोइ चवनि था त राति जे वक़्तु सिज लथे ॾिनई या सुम्हाणी ॾिनई बहरहाल साईं बादशाह पंहिंजे कमरे में खणी विया पोइ दरवाज़ो बंदि कयूं ॿुधाइनि था घर वारा सॼी राति टुंड कर उछंगार जा आवाज़ आया ता त सुबुह जी अज़ान इहो कहिड़ो कमु इहो कहिड़ो ॾुखो बाबा हे ईअं कंदा हे सॼी राति दर्स पीअंदा त आफ़ी पीअंदा त भंग पीअंदा साईं बादशाह जी तकीरा फरमायूं त सॼे साल में चरस आफ़ीम भंग न थी हले जेको हिन 10 ॼाणनि में हले पाण समय केरु पी आहे ये केरु वापराए विया केरु खाए विया उहे खाई आहे जेके हुसैन जो हुब जी दावा कंदा अब सुनत खे ॾिसंदो त क़ुर पढ़ंदा हुनखे ॾिसंदो त चरस पीअंदा असाबनि खे गारियूं बहरहाल हे साईं बादशाह फरमाइनि था त मदीने जा साईं हुन में वञनि पिया ॾिसो त रोअण जो अंदाज़ त ॾिसो जैसा भलाई पाण हमें जंहिंखे जो कुझु मिलियो आहे अदब में मिलियो आहे बाबत में मिलियो आहे जंहिंसां भलाई पाण करे के त मुर्शिद जी औलाद सां बुग़्ज़ था रखनि हसद था रखनि फैज़ बि अहिड़ो अथनि फैज़ बि इमाम हुसैन सां जेके बुग़्ज़ रखनि यज़ीद खे अमीर अल मोमिनीन चवनि उहो फैज़ कहिड़ो अथनि जन्नत खां बि शफ़ात नबी जे खां बि यज़ीद खे जो अमीर अल मोमिनीन ज़ुल्म थियो यज़ीद अमीर अल मोमिनीन आहे कॾहिं पोइ आहे इमाम साईं जरा चवनि त बग़ावत कई हुन सां विढ़ण वियो नंढड़ा बचड़ा हंज वारा बि खणी को सां विढ़ण वेंदो आहे बलो थियनि जहिड़ा कंदा आहिनि अलाह पितर खे सदा कामयाबु रखेनि जॾहिं न दुश्मन गनीमत में ईंदा आहिनि त नंढा ॿार बि खणी वेंदा आहिनि हंज वारा पंहिंजूं ज़ालूं बि तव्हां असां वठी वेंदा आहियूं त बाबा विढ़ंदासीं इहा मंतक सम्झ में नथी अचे यार बहरहाल मुंहिंजा साईं बादशाह हुई था साईं जूं ॻाल्हियूं बि फरमाईंदा मदीने जा साईं लॻिया पिया वञनि नंढड़े ॿार खे हिकिड़े खे हुयो उन्हनि खे वठी भाॻ बि पातो उन ते चुमी बि ॾिनी असां बि साईं कंहिंजो हाल न साईं कंहिं अंसारी कंहिं वॾे सहाबा जो आली मर्तबत सहाबा जो ॿार हूंदो तव्हां हुन सां प्यार था कयो मुंहिंजो बि कान्हे ग़रीब अंसार जो ॿार की भला हेॾी हुन ते महिरबानी कई अथव हेॾी कुर्ब थियो अथव मां ॾिठोमांसि मुंहिंजे हुसैन खे चुमियूं मुंहिंजे हुसैन खे चुमी ॾे कॾहिं पेरनि खे बि चुमी ॾे कॾहिं मुंहुं मुबारक खे बि चुमी ॾे मुंहिंजे हुसैन खे चुमी ॾिनी चई तॾहिं मूंखे वणे हाणे हीअं वेठा आहियूं त सोणी खे वणंदा हूंदासीं कंहिंजे लाइ वेठा आहियो कंहिंजे लाइ वेठा आहियो इहा मोहबत धारियो मुंहिंजा बाबा इहा मोहबत पंहिंजे साईं मदीने वारे साईं सां अल्लाह पाक तव्हां असांजो सभई क़बूल अॻिते बि फरमाइनि था जंहिंखे जो कुझु मिलियो आहे अदब में मिलियो आहे फैज़ मुर्शिद जो ख़ुदा जो कसम आहे ईअं न मिलंदो तूं लख ज़िक्र नफ़ीस बात पढ़ करोड़ दुरूद पढ़ जेकॾहिं मुर्शिदनि जे औलाद सां मुर्शिद सां तुंहिंजी मोहबत न आहे कख बि न ईंदो जेकॾहिं साईं सां मोहबत हली निमाज़नि में कसूर आहे ज़िक्र में कसूर आहे पर शदीद मोहबत पंहिंजे मुर्शिद सां आहे फैज़ वठी वेंदे तुंहिंजो सीनो रोशन इन ॻाल्हि ते अदब खे न छॾ अदब सॼो फैज़ आहे बेदबी सॼी तारीख़ी ऊंदाही ऐं ज़ुल्मात आहे कुफ़र आहे
है क्या भी फरमाया लबे हुसैन हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ये आलो पानी उन लगंदी हमें पानी आटा तो बाबू के पानी पिया ये पानी खड़ी नहीं तो ही झली रोईंदो इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम सज्जाद रोईंदा एॾो रोईंदा जो जीअं सवेर बरसात पई वसे ॻोढ़ा एॾा ॻोढ़ा थींदा हुआ जो मुनो गिलास हूंदो हो किताब लिखनि था फुल थी वेंदो हो ॻोढ़नि सां ही जलियूं मखियूं बंदि लॻी पेट रोए थो वेठो हिकिड़ो हिकिड़ो भरे करे न कंदा तेसिताईं पाणी पीओ मुंहिंजे हुसैन न पीतो मुंहिंजे बाबा न पीतो मुंहिंजे अली अकबर न पीतो मुंहिंजे भाउ अली असगर न पीतो मूंखे उहे ज़मानो यादि अची वई मां कीअं पीआ वो बेत फरमाइनि था हिन में सभु बेत लिखंदी आहे या केॾी वॾी सॼो जमात भरे इहे ॻाल्हियूं गुफ्त बाकिर पिदर रा खंदार तुरा ना दीदम सॼी हयाती इमाम ज़ैनुल आबिदीन खिलिया को हमेशा गमगीन दुखायल रहंदा गुफ्त बाकिर पिदर रा इमाम बाकिर पंहिंजे पीउ इमाम ज़ैनुल आबिदीन खां पुछे पियो खंदा तुरा ना दीदम ओ बाबा कॾहिं असां सां खिलंदा ॾिना आहियो कॾहिं बि ज़िंदगी में तव्हांखे खिलंदो न ॾिठो जुज़ आहो फिगाना दीदम गुफ्त ज़ैनुल आबिदीन गमताज़ कर दी ए पिसर साईं बेत पढ़ इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए ओ पुट ये छुटल फट वरी उखेड़े वेंदई बुझा तो नबी दी वाक़ियाते करबला मन दीदम पुट तू करबला में त न हुई मां उते हुयसि करबला जा वाक़िया मां ॾिठा तो न ॾिठा पुट अल्लाह 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 एक दफ़े साईं मदीने शरीफ के गेट में वञनि पिया त रोअण जो आहे असां छोकिरा मन में जल्दी त खोलियो कि मुंहिंजो हुसैन छो थो रोए असां अंदरि खड़कायो त माण्हू निकिरी आयो मुंहिंजो हुसैन छो थो रोए इहे साईं हुसैन न आहे मुंहिंजो बच्चो आहे नंढड़ो आहे कंहिं ॻाल्हि खां रोए मां हुनजो आवाज़ु ॼण त हुसैन जो आवाज़ु रोए थो मां सम्झां थो ॼण हुसैन रोए थो हुनखे चयूं त इन जो आवाज़ मुझे हुसैन जी आवाज़ जहिड़ो आहे नी न रोड़ाईंदा किसी दुख न ॾींदा जेका शइ घुरे उन खे ॾींदा सुभाणे अम्मा साण ख़ातून जन्नत जो घर गुज़रो हुज़ूर सां ई गॾु पंहिंजी पाक न्याणी खे पाण सां गॾु रहायो विच में बीवी हेॾो मौलाली जो घर हेॾो मदीने वारे साईं जो घर कॾहिं कॾहिं इमाम नंढड़ा हूंदा मासूम ॿार रोईंदा खीर न मिलियो रोईंदा पाणी न मिलियो रोईंदा कंहिं ॻाल्हि तो रोईंदा सूर पवंदो आहे कन में सूर पवंदा आहिनि बहरहाल इमाम साईं हो न त पाण नंढी निकिरी तयारी फरमाईंदो उहा मां ख़ातून जन्नत मुंहिंजे हुसैन खे छो थी वारे अम्मा साईं मुंहिंजा बाबा साईं ॿार मासूम वरी कंहिं ॻाल्हि जे करे रोई थो पाण फरमाईंदो ओ अम्मा मुझे हुसैन के द्वारा न वारी कर कि मुझी मुल्क करार नहीं सोना वजू कर वने हिम्मत जो अंदाजो कयो सोना अल्लाह के आलो दिसो था त नंढा बार नंढे बच्चे छोटे बच्चे पीछे पीछे चले जाएं चवंदा है ना सही बोल साहब बाबा छोटे बच्चों को पीछे पीछे भेजे पीछे आगे बढ़ जाओ ओ बच्चा पीछे उठा उधर पीछे चल हाणे साईं नमाज़ था पढ़नि असां बि ईअं न उॾारंदो तव्हां असां वेठा आहियूं हज़ारे असां बि वेठा हूंदा सभई आबिद ज़ाहिद अबू बकर उमर फारूक उस्मान जहिड़ो कुझु थींदो सभई वेठा आहिनि साईं नफ़िल था पढ़नि पोइ जिते ॾिसो नींदर भॼंदो थो अचे नींदर जमात वेठा कंहिंजे मथो कंहिंजे कंध ते कंहिंजे कंहिंजे कंधो कंधो जी साईं जी के पुठी जे मथां हुज़ूर जे पुठी जे मथां चढ़ी लांग वाराए वई मौलाली घणो ही कयो पर सही ॿुधे हाणे साईं वेठा आहिनि साईं जमीन जेसिताईं इमाम लहे असां छोकिरा ॾिसण हाणे छा कनि के वधिया त मुंहिंजे इशारे सां निमाज़ में फरमायो मंज़र यादि कयो बाबत यादि कयो सोना वेही चङो मां अधु कलाक त साईं इमाम साईं मदीने वारे जे पुठीअ ते वेठो ई वेठो साईं सॼे में पिया जॾहिं विया त पोइ सॼो पूरो करे नफ़िल पूरो करे निमाज़ पढ़ायूं फरमायूं त असां त उथूं पिया पर मथां अलाह साईं फरमाए त न उथिजाए भले
साईं नंढड़े को गुम थी आहे बाग आहिनि उते मदीने पाक में खजनि जा बाग हाणे इमारतूं घणियूं ठही वियूं अॻे इहो जेको हूंदो साईं करीमनि जो जेका मसनत पाक आहे पोइ रुगो बाग ई बाग आहे खजूं ई खजूं बसि माण्हू वञे त गुम थी वञे त ख़बर ई न पवे साईं बि खेॾंदा खेॾंदा इमाम हसन हुसैन गायब थी विया अलाए काॾे हलिया मंझंदि जो टाइम हो हाणे असां बि खोड़ मां करियां बानवर वारो करे हाणे मस्तु गुम थी विया ॻोल्हे वठी आहे हे हाफ़िज़ खे चवां त 100 तालिब भॼाईंदो अब तीन के चढ़ा सब तुम यहाँ बैठो या जमालुद्दीन के बोले उठा दी अम्मा खातून ने जन्नत दवो गद घर हो ते वो बाबा साईं सुबह को वठी मचा बचड़ा वे संजन थी रहा मोटिया ना अल्लाह काले गुम थी अल्लाह काले हजा पाण साबन में हुकुम करा बोले वठो जल्दी कर पाण घर तती जो बाहर निकता मदीने जा सा गोलींदा ॾिठो त हिकिड़े खजी ते खजी सुता पिया उन्हनि खे उथारे हिकिड़े खे हिन कुल्हे ते विहारे हिकिड़े खे हिन कुल्हे अचनि असां सगोरनि खे ख़बर पई हुया ॻोल्हियूं पिया पर पोइ ॾिठो साईं खबचूं था अचनि हिकिड़ो हेॾो आहे बसि साईं जे मथे मुबारक सां खेॾंदा पिया त सागर बि अचे नाना साईं या जल्दी मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजा नाना मूंखे पाणी प्यार मूंखे बुख लॻी आहे साईं सां ॻाल्हियूं कंदा पिया कनि साईं हुन सां ॻाल्हियूं कंदो पियो अचे असां बि सगोरे ॾिठो हुननि खे चवे थो शादान खे या हसन या हुसैन कहिड़ा त भाग वारा आहियो कहिड़ी त सवारी मिली अथव पाण निहारे फरमाईंदो सवार बि त भला आहे सवार बि त भला सवारी बि सुठी आहे पर सवार बि त भला आहे इमाम हसन हुसैन जहिड़ो को सवार थींदो नबी जे कुल्हे ते को चढ़ंदो बड़े कदमनि लाइ सिकूं था त को कदमनि ते बोसो नसीब इमाम हुनजे मथो वेठो आहे अल्लाह साईं जो महबूब मदीने जो साईं आहे मदीने वारे साईं जो महबूब इमाम हुसैन बस ॻाल्हि ख़तम आख़िर दावाना वो मुंहिंजा साईं अॼु बाबत पे वेठा अॼु सिक पे वेठा ॿियो धमल कोन्हे पर हे भेण सुणे नबी खे ॾिसंदा थी वञे जन कहिड़ा ख़ैरात जा कया आहिनि मुंहिंजा साईं नगर न्याज़ कयो आहे मन साईं राज़ी थिए मुंहिंजे बचे लाइ कयो ॿिया फ़क़ीर पंहिंजे घरनि में कंदा आहिनि उन्हनि जा बि क़बूल थियनि हे मजलिस क़बूल थिए बसि असां न मिल्कियत न माल न दुनिया न दौलत न जाहो न हशमत न दुनिया जो मर्तबो ऐं नौकरियूं असां घुरूं था मदीने जो साईं राज़ी हुजे असां घुरूं था तूं राज़ी थी साईं राज़ी थिया त तूं राज़ी थी पवंदे इमाम हुसैन राज़ी थियनि क़यामत ॼाणे असांजी शफ़ात फरमाइनि नाना साईं खे अर्ज़ु कयनि हे बि असांजो मोहबत वारो अल्लाह 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 साईं इहा सिक नसीब कनि हे ईअं कयूं था त असांजो मशहूरु वारो साईं राज़ी थिए पंहिंजे तरीक़े खे जमात इख़्तियार कयो आहे ज़िक्र पढ़ंदा आहिनि मजलिस कंदा आहिनि पाण में मोहबत कंदा आहिनि बुग़्ज़ हसद दिल मूं कढंदा आहिनि पंहिंजे तरीक़े ते हलंदा आहिनि मुंहिंजे बचनि सां मोहबत कंदा आहिनि असांजे रिज़्क़ में बरकत ॾे मुंहिंजा साईं जंहिं साईं जी हदीस आहे जेको कंहिं महरम ते पंहिंजे अयाल जे मथां कुशादगी कंदो यानी भलो खाराईंदो उन्हनि खे ख़र्चूं बर्चूं ॾींदो 12 महीना ई बरकत 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 ई बरकत बरकत ई अल्लाह साईं असांखे इमाम साईं जे सदके बरकत ई बरकत मोहताज न कर जेका शइ खपे असांखे अता सखी हुसैन जे सदके औलाद बि ॾे सखी हुसैन जे सदके बच्चा बि ॾे सखी हुसैन जे सदके पंहिंजी ग़ुलामी पंहिंजे महबूब जी ग़ुलामी बि नसीब करे रोज़नि में बरकत बि अता ग़ैर जो मोहताज न कर पंहिंजो मोहताज सखी हुसैन जे सदके पंहिंजो इश्क ऐं पंहिंजे महबूब जी इश्क ऐं मोहबत नसीब सखी हुसैन जे सदके असांजे न्याणियुनि जा वक़्त भाग बुलंद सखी हुसैन जे सदके असांजा नौजवान खे कामयाब कर सखी हुसैन जे सदके वालिदैन जो सायो क़ाइमु रख सखी हुसैन जे सदके औलाद जो ख़ैर जन भी दुआन जरा अर्ज कयो आहे सभिनी लाइ ख़ैर जी दुआ महबूब जे सदके उनजे आल जे सदके सभिनी जा बेड़ा पार कर बलाऊं बीमारियूं कर्ज मर्ज दर्द सभई दूर तू राज़ी तुझो हबीब राज़ी मंतन सुणा राज़ी मुर्शिद करीम राज़ी उहो तरीक़े ते हलाए जंहिंसां तू राज़ी आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना